अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भलीकार आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों असां रोज़ानो मोबाइल में मुख़्तलिफ़ सिम कोड इस्तेमालु कंदा आहियूं बैलेंस चेक करण लाइ, इंटरनेट लाइ या एडवांस बैलेंस हासिलु करण लाइ। कॾहिं कॾहिं असां खां कम वारा कोड विसरी वेंदा आहिनि, यादि न हूंदा आहिनि। तव्हांजे इन मसइले जो हल हिन वीडियो में मिली वेंदो। हिन वीडियो में तव्हांखे पाकिस्तान जी तक़रीबन सिमनि जा कम वारा कोड ॿुधाया आहिनि। वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। असांखे रोज़ानो सिम जो बैलेंस चेक करणो पवंदो आहे। बैलेंस चेक करण लाइ टेलीनॉर तां *444# मिलायो, मोबिलिंग तां *111#, यूफोन तां *124#, ज़ोंग तां *222# ऐं वारिद तां *200*4#। दोस्तों कॾहिं कॾहिं सिम में बैलेंस ज़ीरो हुजण जी सूरत में असांखे एडवांस बैलेंस वठिणो पवंदो आहे। एडवांस बैलेंस वठण लाइ टेलीनॉर तां *0# मिलायो, ज़ोंग तां *911# मिलायो, मोबिलिंग तां *112#, यूफोन तां *456# ऐं वारिद तां *112#। कॾहिं कॾहिं असां खां पंहिंजी सिम जो नंबर विसरी वेंदो आहे। ईज़ी लोड कराइण वक़्तु या ॿिए कम लाइ पंहिंजी सिम जो नंबर चेक करण लाइ टेलीनॉर तां ख़ाली मैसेज 7421 ते मोकिलियो, मोबिलिंग तां *99# मिलायो, यूफोन तां *888#, ज़ोंग तां *8# मिलायो ऐं वारिद तां मैसेज में माई नो लिखी 6060 ते मोकिलियो। दोस्तों जेकॾहिं तव्हांजी कंहिं सिम खे 1 महीनो थी वियो आहे, बंदि पई आहे, इस्तेमालु न कई आहे, त उन सिम खे मोबाइल में लॻाए फ्री इंटरनेट हासिलु करे सघो था। इन लाइ टेलीनॉर तां *2222# मिलायो, मोबिलिंग तां *551# मिलायो, यूफोन तां मैसेज में सिम लिखी 5000 ते सेंड करियो। दोस्तों ज़ोंग तां *2244# मिलायो ऐं वारिद तां मैसेज में वाई लिखी 7333 ते सेंड कयो। दोस्तों जेकॾहिं तव्हांजो इंटरनेट पैकेज थियल आहे त बक़ाया MBs चेक करण लाइ टेलीनॉर तां *99# मिलायो, ज़ोंग तां *162# मिलायो, मोबिलिंग तां *114*1*2# मिलायो, यूफोन तां *706#, वारिद तां *200*4# मिलायो। दोस्तों जेकॾहिं सिम बैलेंस मां इंटरनेट पैकेज लॻाइण चाहियो था त टेलीनॉर तां *930# मिलायो, ज़ोंग तां *6464# मिलायो, मोबिलिंग तां *443# मिलायो, यूफोन तां *3# ऐं वारिद तां *443# मिलायो। दोस्तों असांजी सिम ते गानो लॻल हूंदो आहे। जॾहिं असां ॾे को कॉल कंदो आहे त उन ॾे गानो या का ट्यून हलंदी आहे, जंहिंजा रोज़ानी जी बुनियाद ते असांजी सिम मां पैसा कटिजी वेंदा आहिनि। कॉलर ट्यून खे बंदि करण लाइ मोबिलिंग तां मैसेज में अनसब लिखी 230 ते मोकिलियो, टेलीनॉर तां *230*001# मिलायो। तव्हांजी सिम ते गानो लॻल हूंदो त ख़तमु थी वेंदो। अक्सर असांजे कार्ड ते 5 सिमां पूरियूं थी वेंदियूं आहिनि। असांखे ख़बर ई न हूंदी आहे त असांजे नाले कहिड़ियूं ऐं केतिरियूं सिमूं आहिनि। तव्हांजे नाले केतिरियूं सिमूं आहिनि इहो चेक करण लाइ तव्हां मैसेज में पंहिंजो शनाख़्ती कार्ड नंबर लिखी 668 ते मोकिलियो। मैसेज में तव्हां ॾे डिटेल अची वेंदी। दोस्तों जंहिं कंपनी जी तव्हां वटि सिम आहे उन कंपनी जी एप्लीकेशन ज़रूरु डाउनलोड करे छॾियो। एप्लीकेशन में तव्हांखे घणो कुझु मालूम थी वेंदो आहे। मोबिलिंग लाइ जेज़ वर्ल्ड आहे, टेलीनॉर लाइ माई टेलीनॉर ऐं ज़ोंग लाइ माई ज़ोंग। ही एप्लीकेशन्स तव्हां प्ले स्टोर मां डाउनलोड करे सघो था। दोस्तों हिन स्मार्ट दौर में हिकु अदद स्मार्ट अकाउंट ज़रूरु हुजणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां ईज़ी पैसा अकाउंट ठाहियो था त हितां तव्हां हर सिम जो इंटरनेट पैकेज घर वेठे करे सघो था। इन खां अलावा ईज़ी पैसा जा ॿिया खोड़ फ़ाइदा आहिनि। वीडियो खे मुकमल ॾिसण लाइ महिरबानी लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।